सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात। काथे में बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं। केतिरनि ई ॻोठनि जो फरीदाबाद ऐं मेहर शहर सां ज़मीनी राब्तो काटा। मिठी, उमरकोट, पुंडरी, खडड़ो, सराड़ी, न्यू सईदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार। कराची जे मलीर, गुलिस्तान जौहर ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो।